उम्मीदवार आयो कहिड़ी वार्ड जा आयो ऐं उनखां अलावा कैंपेन जे हवाले सां तव्हांजो छा लाइ अमल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लब्बैक या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यूसी हयात पिताफ़ी उम्मीदवार आहियां वाइस चेयरमैन जो ऐं उनखां बाद में असां वटि अलहमदुलिल्लाह असांजो जेको पैनल आहे उहो बि जेको आहे कंप्लीट थी चुको आहे ऐं उनखां अलावा असांजी माना जेके पार्टी जी टिकट आहे उहा बि असां जमा कराए छॾी आहे। असांजो नाले में जेको आहे न लिस्ट जेकी आहे उनमें नाला वग़ैरह अची चुका आहिनि ऐं जेको कैंपेन जो लाइ अमल आहे उहो इहो आहे त असां हिकिड़ी प्रॉपर प्लैनिंग जे तहत जेको आहे कैंपेन कंदासीं ऐं जेको असांजो जेको मंशूर आहे जेको असांजो पार्टी जो मैनिफेस्टो आहे उहो हर आम माण्हू ताईं असांखे पुॼाइणो आहे। इहो पैगाम त जीअं उहे जेके गुज़िरियल वक़्तनि में 30 खां 40 साल ताईं हिकिड़ी मोरूसी सियासत वारो जेको अंसर हुयो यानी कि अबनि ॾाॾनि जी सियासत ख़ानदानी सियासत पीउ अचे थो त पोइ वरी पुटु ईंदो वरी भाइटिया ईंदा वरी सौट ईंदा मसा थींदा माना सॼी अवाम खे चंद मख़सूस माण्हुनि यरगमाल करे छॾियो त हीअ ईंदा हू ईंदा फलाणा ईंदा टीड़ा ईंदा त अलहमदुलिल्लाह असां इन शइ खे जेको आहे न टोड़ींदासीं। असां एंटी फ्यूडलिस्ट आहियूं वॾेरा शाही जे निज़ाम जे ख़िलाफ़ु आहियूं। हज़रत अली साईं जो बि कौल आहे त इंसानु जेको आहे उहो आज़ादु पैदा थियो आहे जेकॾहिं ग़ुलामी आहे त उहा हिकिड़े ई रसूल जी ग़ुलामी आहे जंहिंजो असां कलमो पढ़ियो आहे। साईं अवामी इशूज़ जे हवाले सां मां इहा अर्ज़ु करे वञा तव्हांखे त असांजी पार्टी में जो जेको मैनिफेस्टो आहे उहो सिर्फ़ु इहो त कोन्हे को जो असां जेको आहे न सिर्फ़ु जेको आहे ॻाल्हि इहा कयूं था पिया त असां जेको आहे न पंहिंजो हे कमु कंदासीं हू कमु कंदासीं ख़ाली इहे ॻाल्हियूं करे जेको आहे न असां वञी करे पोइ ॿिरनि में लुकी वञूं जीअं ईंदा आहिनि वोट वठी 4 साल खां पोइ कोई हूंदो कोन्हे को। ठीकु आहे असां अवामी माण्हू इहो असां वाज़े चऊं था पिया ॿियूं असां ॻाल्हियूं कयूं न कयूं पर इहो आहे त असां वटि का वॾी गाॾी कोन्हे का बंगले वारा कोन्हूं ठीकु आहे को ठाठ बाट वारा कोन्हूं। मां जंहिं इलाइक़े में रहां थो पियो ठीकु आहे उनजो जेको दर आहे उहो हर कंहिंखे ख़बर आहे अची करे दर खड़काइनि त बाबा हे कमु कोन्हे थियो हे कमु कोन्हे थियो हे कमु कोन्हे थियो असांखे जेको आहे जवाबु ॾेई ॾियो। ठीकु आहे मां इहो चवां थो पियो त सियासत जो शऊर एतिरो अची वञे जो ॿ भाउ जेकॾहिं घर में रहनि था पिया त उहे हिकु ॿिए जी मुखालफ़त में बीहनि इहो हिकु जमहूरी हक़ हुजणु खपे त कोई कंहिंखे रोके न। जंहिं हिसाब सां अॼुकल्ह असां ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा इहे सरमाएदार तबिको हुजे जागीरदार तबिको हुजे या जेके फ्यूडलिस्ट जेके वेठा आहिनि या क़ाबिज़ थिया वेठा आहिनि फ़िरौन जेके आहिनि उहे जेको आहे न दबाव करनि था पिया असांजे मुख़्तलिफ़ क़िस्म जे उम्मीदवारनि ते। ठीकु आहे त मां उन्हनि खे बि इहा अपील कंदुसि त जेको आहे न जेकॾहिं तव्हां पाण खे एॾो सचार ऐं साफ़ सुथरी ऐं शफ़ाफ़ जमहूरियत ते बिलीफ रखो था डेमोक्रेसी ते रखो था त तव्हां उन्हनि खे फ्री हैंड छॾे ॾियो। खटण हणण कमु आहे हिकिड़ो सियासी ऐं हिकिड़ो हेल्दी मुक़ाबिलो आहे इन में का ॿी ॻाल्हि राय कोन्हे। साईं हयात पिताफ़ी जी आवाम खे मां बसि हिकिड़ो पैगाम ॾींदुमि मतां इहे चवनि त पंहिंजी पार्टी जी तारीफ़ करे थो ऐं पंहिंजी तारीफ़ करे थो मां जस्ट उन्हनि खे इहो ॾींदुमि त अलाह साईं तव्हांखे अक़ुलु ॾिनो आहे तव्हां इस्रफ़ुल मख़लूक आहे तो अलाह साईं तव्हांखे शऊर ॾिनो आहे पोयनि नुमाइंदनि खे ऐं असांखे कंपेयर कयो पोइ पंहिंजे अकेलाई में वेही करे पंहिंजे ज़मीर खां पंहिंजे अंदरि जे इंसान खां सवालु कयो त हू बहितर आहे हीअ बहितर आहे बाक़ी वधीक